अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। हज़रात गिरामी, प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अल्लाह करीम अवां जो मुंहिंजो अचण ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। चओ आमीन। असांखे ईमान सां रहाए, वरी ईमान वारो मौत अता फरमाए। चओ आमीन। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे प्यारे दोस्त डॉक्टर ताज के शादी आबाद करे, उनके बच्चन के शादी आबाद करे। डॉक्टर ताज जे हिन बेड़े के क़यामत ताईं आबाद करे। ऐं जेके बि आया आहियो, अव्हां खे अल्लाह विख विख जो अजुर ऐं सवाब अता फरमाए। अॼोकी महफ़िल खे असां जे लाइ रब बाइस निजात बणाए। प्यारा दोस्तों, मिलाद मुस्तफ़ा जी महफ़िल ऐं यारीअ वारे यार पीरन जे पीर दस्तगीर मुर्शिद महबूब सुभानी जे उर्स वारे महीने जी पहिरीं तारीख़ आहे। सुभान अल्लाह। अॼु चंड बि नज़र आयो आहे। सुभान अल्लाह। रबीउल अव्वल अचे पहुतो पंहिंजी जॻह ते ऐं रबीउ सानी भी शुरू थी चुको आहे। अॼु ताज़ी ताज़ी बारिशड़ी भी पई आहे, सियारे जी आमदड़ी थी चुकी आहे। उम्मीद आहे त असांजो दिलियूं भी अल्लाह पंहिंजी मोहब्बत सां, पंहिंजे हबीब जी मोहब्बत सां भरे। प्यारा भाइरो, क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जी जेका आयत सगोरी मूं पंहिंजे खुतबे जे अंदर तिलावत कई, इन्हनि लफ्ज़नि जे अंदर रब करीम पंहिंजे महबूब, पंहिंजे हबीब, पंहिंजे लजपाल मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी फज़ीलत ऐं सनन जो शान बयान कयो। मां हेॾे वेठो आहे, तव्हां को होॾे थोरी से, को होॾे थोरी से, छा थियो अथव? मां तव्हांजे लाइ पंधु करे आयो आहियां। थोरो आवाज़ घटि कर त सम्झण में अचे। अल्लाह ख़ुशि कंदई। आवाज़ थोरो घटि करीस। प्यारा भाइरो, जेका आयत सगोरी, जेके अल्फाज़ मुबारक मूं तिलावत कया क़ुरान मजीद जा, इन्हनि लफ्ज़नि जे अंदर रब करीम पंहिंजे महबूब के मुखातब थींदे फरमाए थो त ए मुंहिंजा महबूब, मां अल्लाह तुंहिंजो शान, तुंहिंजी रिफ़ात, तुंहिंजी इज़्ज़त, तुंहिंजो मर्तबो हर घड़ी वधाईंदो थो रहां। न चई सुभान अल्लाह। दिल सां नथा ॿुधो, वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा हबीब, वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला। वलल आखिरतो, जेके महबूब पोई घड़ी, जेका तुंहिंजे वक़्तु हले थो पियो, इन जी जेका पोई घड़ी आहे, इन खां ईंदड़ घड़ी अञा वधीक तुंहिंजी शान वारी हूंदी। सुभान अल्लाह। महबूब, वलल आखिरतो, जेका पोई घड़ी आहे तुंहिंजी, तुंहिंजी पहिरीं घड़ीअ खां वधीक शान वारी आहे।
महबूब जीअं जीअं वक़्तु वधंदो वेंदो, जीअं जीअं ज़मानो वधंदो वेंदो, जीअं जीअं इंसान वधंदा वेंदा, जीअं जीअं अल्लाह जी मखलूक में वाधारो थींदो, तीअं तीअं महबूब मोहम्मद तुंहिंजो शान, तुंहिंजी इज़्ज़त, तुंहिंजो मर्तबो, तुंहिंजो मक़ाम, तुंहिंजो वकार मां अल्लाह वधाईंदो वेंदुसि, वधाईंदो। ज़माने जो उसूल आहे, दुनिया जो दस्तूर आहे। जीअं जीअं वक़्तु हलंदो आहे तीअं तीअं माण्हू जवानी मां कुराड़प में वेंदो आहे, कुराड़प मां मौत ॾे वेंदो आहे, हर शइ खे ज़वाल ईंदो आहे। हे ॿार ॾाढे ठाहिनि था, अॼु नंढड़ा आहिनि, ज़मानो इन्हनि खे जवान कंदो। हिकिड़ो वक़्तु ईंदो जो इहे ॾाढ़ीअ मुछ सां थींदा, वरी हिकिड़ो वक़्तु ईंदो जो ॾाढ़ीअ में अछा पवंदा, वरी हिकिड़ो वक़्तु ईंदो जो इहा ॾाढ़ी सॼी अची थी वेंदा, वरी हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो जो इहे कुराड़ा थी वेंदा। अॼु भॼन डुकनि था, सुभाणे लठ जो सहारो वठिणो पवंदो। आहे ज़मानो आहे न, जीअं जीअं वक़्तु फिरंदो आहे, जीअं जीअं वक़्तु वधंदो आहे, हर शइ खे ज़वाल ईंदो आहे। हे स्टैंड अलाउड जॾहिं हे नओं आयो हो तॾहिं हिन में चमक हुई, चिलकड़ियूं लॻल हुअसि, परे खां चिमकंदो, पर ज़माने हिन में ज़ंग आणे छॾिया। स्टैंड साॻियो आहे, पर ज़माने जे लाहन चाड़नि में हिन जा रंग मटिजी विया। सम्झो या न सम्झो? जवानी आहे त जिस्म ते हिकिड़ी बि झुर्री कोन्हे का, पोड़ाए पाई जिस्म सॼो डुगरो थींदो, हट हीणो थींदो, ऐं चेल झुकी पवंदी, लठ हथ में अची वेंदी, व्हील चेयर ते वञी माण्हू पवंदो, बीमारियुनि जे वर चढ़ी वेंदो। सम्झो या न? त सम्झा। जीअं जीअं ज़मानो वधंदो वेंदो आहे तीअं तीअं शयूं पुराणियूं थींदियूं वेंदियूं आहिनि, शयूं ख़तम थींदियूं वेंदियूं आहिनि, पर मदीने वारे साईं जी ॻाल्हि ईंदी आहे त रब थो फरमाए, महबूब दुनिया जो दस्तूर इहो आहे त जीअं वक़्तु मटंदो वेंदो आहे, वक़्तु वधंदो वेंदो आहे, तीअं शयूं ज़वाल पसीर थींदियूं आहिनि, शयूं ख़तम थींदियूं वेंदियूं आहिनि, पर मुंहिंजा महबूब तूं उहो महबूब ही जो हर रोज़ नए शान सां, नए मर्तबे सां, नए मक़ाम सां, हर रोज़ तूं महबूब जवानियूं पियो थो माणी। दुनिया ज़वाल पसीर थींदी आहे, जवानी मां कुराड़प में हली वेंदी आहे, पर मुंहिंजा महबूब तूं मोहम्मद अमीर उहो ही जो तूं हमेशह जवानी जवान रहे। सीरत जा किताब खोले पढ़ो, मुझे लजपाल नबीअ जी सीरत पढ़ंदा वञो। असांजी था चवनि महबूबन करीमन जी उमिरि मुबारक 63 साल थी चुकी हुई। घणा? 63 साल हुई, पर सॼी इन उमिरि में महबूब जे पूरे जिस्म ते असां ॻणींदासीं त 16 खां 17 वार सफ़ेद आहे, बाक़ी पूरी ॾाढ़ी मुबारक कारे रंग जी। क़यामत जो ॾींहुं थींदो, क़यामत जो ॾियारो थींदो त मुंहिंजो महबूब सभिनी खां वधीक जवान नज़र ईंदो। हे मुंहिंजा महबूब वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला, हर घड़ी तुंहिंजो शान पियो वधाईंदुसि। ॿियनि जा शान घटिबा, तुंहिंजो शान वधंदो। सम्झो या न सम्झो? ॾिसो, अल्लाह सभिनी खे हयाती ॾियो, अल्लाह तव्हांखे, तव्हांजे बच्चनि खे, तव्हांजे अबनि खे, सभिनी खे अल्लाह हयाती अता फरमाए, सभिनी खे सेहत सलामती अता फरमाए। पर इंसान मौत अची थो वञे, मरी थो वञे। अॼु असां जहिड़ा आहियूं, सुभाणे असांजो औलाद थींदो, असां कुराड़ा थींदासीं। हिकिड़ो वक़्तु ईंदो जो असां वञी मरी क़ब्रुनि में पवंदासीं, असांजा पोटा ईंदा, पड़ पोटा ईंदा, तड़ पोटा ईंदा। हाणे जेके औलाद ईंदो न, हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो जो
असांजो नालो असांजे औलादनि खे यादि बि कोन रहंदो। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे पीउ जो नालो छा आहे? तोखे मूंखे ख़बर आहे। तव्हांखे इहा बि ख़बर आहे त तव्हांजे ॾाॾे जो नालो छा आहे। हिते हेतिरा वेठा आहिनि, इन्हनि मां कंहिंखे यादि हूंदो त पर ॾाॾे जो नालो छा आहे। पर को अहिड़ो हूंदो जंहिंखे तड़ ॾाॾे जो बि नालो यादि हूंदो। पर मां हिते हेतिरा वेठा हो, को हिकिड़ो ॾेखारियो जेको पंहिंजे ॾाॾे जो नालो यादि हुजेसि। कोन्हे न यार। इंसान क़बर में वियो ख़तम, उनजो ज़िक्र बि ख़तम, उनजी ॻाल्हि बि ख़तम। बच्चा आहिनि ज़िक्र कनि था, पर जे बच्चा सालिह सदोर आहिनि त उनजो औलाद पियो ज़िक्र कंदो पंहिंजे अबा ॾाॾनि जो। पर हिकिड़ो वक़्तु ईंदो आहे जो ज़िक्र करण वारा बि ख़तम, ज़िक्र कयल ज़ात बि ख़तम, उनजो शान बि ख़तम, ॻाल्हियूं बि ख़तम, सभु मिटीअ जा महिमान। पर रब थो फरमाए महबूब, भली तूं मके में रही, भली तूं मदीने में रही, भली तूं अर्शन ते वञी, भली तूं मूं रब जे दीदार में मुस्तग़रक़ हुजी। जे महबूब वापसि मदीने में अचे पंहिंजी मज़ारे अक़दस में, तूं आरामी छो न थी वञी? महबूब हर घड़ी, हर लम्हे, हर साल तुंहिंजो शान पियो वधंदो, तुंहिंजा गुलाम पिया वधंदा। कंहिंखे यादि करण वारा 2 आहिनि, कंहिंखे यादि करण वारा 3 आहिनि, कंहिंखे यादि करण वारा 5 आहिनि, कंहिंखे 100 यादि करण वारा मिलिया, कंहिंखे 500 यादि करण वारा मिलिया, कंहिंखे 1000 यादि करण वारा मिलिया। पर मदीने वारो साईं उहो आहे जंहिंखे यादि करण वारी सॼी काइनात रब खे छॾी। सुभान अल्लाह। कीअं? रब तो फरमाए वरफअना लक ज़िक्रक, ए मुंहिंजा महबूब मां रब थो तुंहिंजो ज़िक्र वधायां। मौला कीअं तो ज़िक्र वधाई? रब फरमायो ओ महबूब निमाज़ीअ जे निमाज़ में बि तुंहिंजो ज़िक्र हूंदो, बांगे जी बांग में बि तुंहिंजो ज़िक्र हूंदो, मुजाहिद जे जिहाद में बि तुंहिंजो ज़िक्र हूंदो। हे मुंहिंजा महबूब अर्शन ते तुंहिंजो ज़िक्र, फर्शन ते तुंहिंजो ज़िक्र, जन्नत में तुंहिंजो ज़िक्र, मलाइकनि वटि तुंहिंजो ज़िक्र, माण्हुनि में तुंहिंजो ज़िक्र, त जिन्ननि में बि तो महबूब जो ज़िक्र आहे। जानदारनि में तुंहिंजो ज़िक्र, वणनि टिणनि में बि तो महबूब जो ज़िक्र, जंगल जे जानवरनि में बि तुंहिंजो ज़िक्र, जिथे जिथे मूं रब जी खुदाई आहे उते महबूब तुंहिंजे ज़िक्र जी मुस्तफ़ाई आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजो मुर्शिद इन सॼी ॻाल्हि खे खोले पंहिंजे शेर में ॿुधायां। तौरात ज़बूर इंजील अंदर, तौरात ज़बूर इंजील अंदर, सिटर सिटर में तुझी वाखाण नबी, कुरान जी हर हिक सूरत में, कुरान जी हर हिक सूरत में तुझी सूरत जी वाखाण नबी। या नथा ठारे मां कई कहां दे पई आहे जेल वांगुरु मुंहिंजी तकरीर ॿुधो, होश सां ॿुधो। सिटर सिटर में तुझी वाखाण नबी, आदम खां वठी ईसा ताईं हर पैगंबर पैगाम ॾिना। साईं आदम खां वठी ईसा ताईं हर पैगंबर पैगाम ॾिना। जो अचण वारो आहे आखिर में कुल नबियनि जो सुल्तान नबी। आयो तूर ते मूसा महबत मां
महबूब तू दीदार करी तुझो मोजत आ मेहरान नबी पर जे हित न मञन से हुत मञदा नजे ज़ुबान अल्लाह जे हित न मञन यार से हुत मञदा महमूद मकाम ॾिसी तुंहिंजो जे हित न मञन से हुत मञदा महमूद मकाम ॾिसी तुंहिंजो हूंदी हर हिक बात में वाई तुंहिंजी हूंदी हर हिक बात में वाई तुंहिंजी मूं अखरन आसिन साण नबी अल्लाह जो फरमाए ओ महबूब सुना वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ महबूब तुझो जिक्र मां अल्लाह पाण थो वधाया ए महबूब तुझो शान तुझो मकाम तुझी इज्जत तुझो रुतबो मां अल्लाह वधाया थो सुभान अल्लाह हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु खैर रिवायत का एकड़े ॾींहुं जिब्रील अमीन मदीने वारे साईं वटि आयो केरु आयो जिब्रील अमीन ॻाल्हायो नथा केरु आयो जिब्रील अमीन मदीने वारे ताजदार जी बारगाह में आयो सुभान अल्लाह जिब्रील मलाइकत जो सरदार सुभान अल्लाह केॾी केॾी महिल हीअं थींदो असां बि था चवनि रमज़ानुल मुबारक जो महीनो हूंदो अर्शन तां जिब्रील ईंदो हो मस्जिद नबवी में मदीने वारे साईं जी गुलामीअ में अचे वेहंदो मदीने वारा साईं कुरान पढ़ंदा हुया जिब्रील वेही कुरान ॿुधंदो हो जिब्रील कुरान पढ़ंदो हो त मुंहिंजो लजपाल नबी वेही कुरान ॿुधंदो हुयो हिकिड़े ॾींहुं जिब्रील आयो अचे अर्ज़ कयई या रसूल अल्लाह इन रब्बी व रब्बक यक़ूलु लक कैफ़ रफ़अतु ज़िक्रक ए मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा हबीब सुभान अल्लाह तुंहिंजे रब मूंखे पैगाम ॾेई मोकिलियो आहे त ख़बर आहे त महबूब खे त तो महबूब जो ज़िक्र अल्लाह कीअं बुलंद कयो आहे महबूब तोखे ख़बर आहे त तुंहिंजो ज़िक्र अल्लाह कीअं बुलंद कयो आहे मूंखे अल्लाह मोकिलियो आहे त पंहिंजे महबूब खां वञी पुछ मुंहिंजे मुहम्मद मीर खां पुछ त महबूब ॿुधाए त सही तोखे ख़बर आहे त तुंहिंजो ज़िक्र मूं रब कीअं वधायो आहे चवण लॻो साईं करीम फरमाया अल्लाहु अअलम जिब्रील इन शइ जी मूंखे ख़बर नाहे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजो अल्लाह थो फरमाए इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई ए मुंहिंजा महबूब मुंहिंजो रब थो फरमाए तुंहिंजो ज़िक्र मां रब पंहिंजे ज़िक्र सां गॾु करे छॾियो आहे गॾु आहे हाणे जेको वेही मूं अल्लाह खे यादि कंदो जेको मूं अल्लाह जो ज़िक्र वेही कंदो को चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह को वेही कंदो अल्लाह अल्लाह को चवंदो इल्लल्लाह को अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो को मदीने वारे साईं ते दुरूद पढ़ंदो ए महबूब जेको मूं अल्लाह जो ज़िक्र कंदो इहो मुंहिंजो ज़िक्र न ॼणक तुंहिंजो ज़िक्र थो करे पियो छो जो तुंहिंजो ज़िक्र मूं अल्लाह जे ज़िक्र खां जुदा नाहे अरे नबियों में नबी ऐसा इमामुल अंबिया तेरा नबियों में
महबूबे खुदा तेरा। अरे कमरानी दिल न छोटा, अरे हसीनों में हसी ऐसा कि महबूबे खुदा तेरा। रब तो फरमाए ओ महबूब तू जो जिक्र मूं पंहिंजे जिक्र सां गॾाए छॾियो आहे, हाणे जिथे जिथे मूं रब जी खुदाई आहे उते आमिना जा लाल तुंहिंजी मुस्तफ़ाई आहे। ए महबूब दुनिया त नंढड़ी आहे, इंसान त थोरा आहिनि, पर इन्हनि खां वधीक मलाइक आहिनि। मलाइक बि तुंहिंजो ज़िक्र था कनि, जिन बि तुंहिंजो ज़िक्र था कनि, माण्हू बि तुंहिंजो ज़िक्र था कनि। ए महबूब हवाउनि में उॾामण वारा पखी मूं अल्लाह जे ज़िक्र सां तुंहिंजो ज़िक्र कनि था कनि। जंगलनि जा जानवर बि तुंहिंजो ज़िक्र था कनि। ए महबूब सोना ओ मुंहिंजा मोहम्मद मिठा, दुनिया जेसी ताईं आहे तेसी ताईं तुंहिंजो ज़िक्र रहंदो, पर दुनिया वारा जॾहिं ख़त्म थी वेंदा मां अल्लाह हूंदुसि, पोइ उन महल मां वेही पाण पियो तो ते दुरूद पढ़ंदुसि। तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो आहे, तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो आहे। असां पारनि गुनहगारनि आज़माए ॾिठो आहे, ओ आज़माए ॾिठो आहे। तुंहिंजो नाम साईं ॾाढो मिठो आहे, तुंहिंजो नाम पर महबूब था फरमाइनि जेॾी महिल मेराज ते मां अर्शन ते वियो हुयुमि, जन्नत जा सैर पियो कयां, जन्नत जा महल माड़ियूं पियो ॾिसां, जन्नत जा सैर कंदे कंदे हिकिड़ी जॻह ते मूं कंहिंजे हलण जा आवाज़ ॿुधा। पुछा कयमि जिब्रील कंहिंजे हलण जो आवाज़ आहे? अर्ज़ कयईं या रसूल अल्लाह तुंहिंजो गुलाम बिलाल मके में हले थो, उन जे हलण जा आवाज़ जन्नत में था अचनि। मुझे लजपाल नबी हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां हिकिड़े असहाबी चए थो मूं ॿुधो पंहिंजे नबीअ खां समय नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजुलन यदऊ फी सलातिही, मुंहिंजा महबूब करीम, मुंहिंजा हबीब करीम, मुंहिंजा मिठा मोहम्मद करीम हिकिड़े माण्हू खे ॾिठो जेको निमाज़ में दुआ पियो घुरे। छा पियो करे? सुभान अल्लाह। निमाज में दुआ पियो घुरे, अर्ज़ पियो करे। यदऊ फी सलातिही फलम युसल्ल अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ाल नबी अज्जिल हाज़ा। हिकिड़ो माण्हू निमाज में दुआ पे घुरी, अर्ज़ पे कया त मदीने वारा साईं जो लंघिया त उनजी दुआ ॿुधनि। छा? उनजी दुआ ॿुधनि, हुनजा अर्ज़ करण, रब खे लीलाइण, रब खे इल्तिजाऊं करण। मुंहिंजे महबूब ॿुधियूं, मुंहिंजे करीम नबीअ जेॾी महिल उन जा अर्ज़ ॿुधा त साईं करीमन फरमायो तकिड़ो अथव, हे तकिड़ो अथव, हे तकिड़ो आहे। सुभान अल्लाह। सुम्मत आहो फकाल लहू औल लिगैरिही। फारग थियो पोइ उनखे साईं करीमन घुरायो, चई हेॾे अच। वो दुआ घुरण वारा हेॾे अच, वेझो आयो।
साईं करीमन फरमायो जेमल तो दुआ घुरी पे तो जेमल अल्लाह के अर्ज कया पे उन महल मोहम्मद ते दुरूद छो न पढ़ी हुई। सुभान अल्लाह। हाय हाय जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचो तो गजी दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन सल्लल्लाहु अलैका या दुआ में जेको दुरूद न तो पढ़े यानी ये तकड़ो। साईं करीमन उन्हें के सद करे फरमायो बुध वो दुआ घुरण वाला तो दुआ घुरी ये जेका मैं रिवायत तो कया इमाम तिरमिज़ी पंजे किताब में, इमाम अबू दाऊद पंजे किताब में, इमाम अहमद बिन हंबल पंजे किताब में, इब्ने हिब्बान पंजे किताब में, इन्हां मुस्तदर किताब में ये रिवायत आयूं। ये सागी रिवायत आई चवे तो मदीने वाले साईं फरमाए त हेदे अच वेझो अचियो तो साईं करीमन फरमायो ओ दुआ घुरण वारा हाणे बुध जेडी मलब तू अल्लाह के अर्ज करी जेडी मलब तू दुआ घुरी त सभनीन खा अग में मोहम्मद ते दुरूद पढ़ंदो वञ वो अल्लाह जी वहदानियत बयान कंदो वञ वो जो घुरणो थई सो घुरंदो वञ। यानी दुआ घुरण में वो दा सेखारे न पिया तां दुआ घुरंदा साईं मुंहिंजी त दुआ ई कोन थी कबूल थिए। साईं असांजी त दुआ ई कबूल कोन थी थिए बुढ़ा दुआऊं कबूल कीअं तुंहिंजूं थियनि अॼु तरीक़ो ॿुध मदीने वारो साईं तो सेखारे पियो। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो जेडी मल दुआ घुरो तो सभनीन खां अव्वल मोहम्मद ते दुरूद पढ़ो। सुभान अल्लाह। तो अल्लाह जी वहदानियत बयान कयो अर्ज कयो मौला तू वहदहु ला शरीक ही तू हिक ही तू वहदहु ला शरीक अकेलो ही तो न के मजा तू जाओ हुई न को तो मजा जाओ इन जहान के हलाइण वारो तू हिकड़ो अल्लाह हुई। अल्लाह जा हमद बयान कयो पाकीज़गियूं बयान कयो दुरूद पढ़ो तमजीद पढ़ो अल्लाह जी वहदानियत बयान करे पो जेको घुरणो थव अर्ज कयो मौला पांजी वहदानियत जे सदके मदीने वाले ताजदार जे सदके पुत्र अता कर मुझो हे अर्ज थई सो कबूल कर। अल्लाह बस ता ये दुआ घुरंदो तांजी दुआ कबूल थी वेंदी। समझो या न समझो वरी समझाया अध जना समझो था अध वरी चुप करे बैठा होता दुआ जेडी मल घुरो तो सभनी का अवल दुरूद पढ़ो। दुआ घुरण मल सभनी का पेरी ॻाल्हायो नथा सब खां पेरी छा कजे दुरूद पढ़ंदा वञो। दुरूद पढ़ी पो अल्लाह जी वहदानियत बयान पो जेको घुरो था वो अर्ज कयो। ऐं बुजुर्गन चयो त आखिरी में भी जेमल दुआ पूरी थे ना उन्हें मतलब दुरूद पढ़ो। शुरू में भी दुरूद आखिर में भी दुरूद यो दुरूद तुझी दुआ के इनिया जी पर लगी बस जे जानदार के जे पखिए के पर हुंदा है नो उड़ामी विंदो आ जे दुआ के दुरूद जा पर लगंदा हन यो उड़ामी वनी अल्लाह जी बारगाह में पहुंचदो आ। सुभान अल्लाह। हाणे ॻाल्हि ॿुधो दुआ कबी अल्लाह दुआ अल्लाह न कबी आहे माण्हू न कबी आहे पर ॿुधो साईं जंदा फरमाइन तेसी दुआ न कबूल पवंदव जेसी मोहम्मद जो ज़िक्र न कयो। हो कंदो रह तूं सदा मुस्तफा मुस्तफा कंदो रह तूं सदा मुस्तफा मुस्तफा भाग वयल
खां बेहतर ज़िक्र नबी सुभान अल्लाह आदनो दस असां खे मिठे मुस्तफा सुभान अल्लाह फज़कुलूनी चयो पाण रब पाक आ भाग वयल गुन सांवरी थो पवे सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं अल्लाह फरमाइन हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अमीर रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है अमीर बिन आस हज़रत अब्दुल्लाह बिन अमीर बिन आस का रिवायत है इन्नहु समिअ नबी यक़ूल इज़ा समिअतुमुल मुअज़्ज़न फक़ूलू मिस्ल मा यक़ूलु सुम्मा सल्लू अला अलैहि फइन्नहु मन सल्ला अलैहि सलातन सल्लल्लाहु अलैहि बिहा अशरा बिन अमीर बिन आस का रिवायत है ये जगह रिवायत में बयान तो कया इमाम मुस्लिम सही मुस्लिम शरीफ जे अंदर रिवायत आंदी आ चवे तो महबूब करीम फरमा जदी मल न ता बांग बुधो आसान अचे अल्लाहु अकबर बांग जो आवाज बुधो न वो जिए बांगो चवे तिए ता उनके उन वांगुर जवाब दियो यो मसलो याद कर ध्यान मोड़े कर जिनमें बांग अचे मोमिन जो कम आ त बांगे खे बांग जो जवाब बांग थींदी आहे बांग चवंदो आहे अल्लाहु अकबर ॿुधण वारे ते हक़ आहे त उनखे जवाब ॾे चवे अल्लाहु अकबर बांगो चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह बांगो चवे अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह रिवायत है त पंहिंजे नोहन खे ये चुमी ये अखियुनि सां रखे बांग बांग चवे न बांग में चवे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ये चुमी पंहिंजे अख ते रखे चवे कुर्रत ऐनी बिक या रसूलल्लाह सुभान अल्लाह छा चवे कुर्रत ऐनी बिक या रसूलल्लाह पहिरीं अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हिकिड़ो दफ़ो ॿुधाई चई कुर्रत ऐनी बिक या रसूलुल्लाह वरी ॿीहर बांगो चवे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह त ॿीहर चवे चुमी अल्लाहुम्मा तिनी बिस्समा वल बसर सुभान अल्लाह नचे सुभान अल्लाह अशहदु अन्न मुहम्मद ते आंखा चुमी अखियुनि सां लाए त उन्हे माण्हूअ जी नज़र कॾहिं ख़राब न थी अखियुनि जी तकलीफ़ न ॾिसंदो जेको इहे अख चुमंदो वरी बांगो चवे हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह इन ॿिनी लफ़्ज़नि ते चवे हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह ते चवे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जिनमें बांगो चवे न हय्या अलस सलाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह इन ॿिनी ते चवे ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह हर मुसलमान खे इहा शइ यादि हुजणु खपे जिनमें बांगो चवे अल्लाहु अकबर वरी चवे अल्लाह चवे ला इलाहा इल्लल्लाह पोइ ये दुआ घुरे बांगे जी दुआ याद हूंदो भला याद न अथव त ला इलाहा इल्लल्लाह त पढ़ी सघो था दुआ घुरो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह समझो या न समझो साईं करीम अदा फरमान जेडी मल को बांगो बांग चवे पोइ उन महिल मुहम्मद करीम ते जेडी मल अशहद वारी ॻाल्हि चवे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह पोइ उन महिल ॿुधण वारो मूं करीम मुहम्मद जो नालो ॿुधी चवे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं मुहम्मद ते दुरूद पढ़े पोइ हिकिड़ो दफ़ो जेको मूं ते दुरूद पढ़ंदो आहे अल्लाह उन खे 10 नेकियूं अता कंदो आहे सुभान अल्लाह ॿी रिवायत आहे जेको हिकिड़ो दफ़ो मदीने वारे साईं जो मिठड़ो नालो ॿुधे उन नाले ॿुधण खां पोइ दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे साईं करीम था फरमाइनि जेको मूं ते दुरूद पढ़ंदो आहे मुंहिंजो नालो ॿुधी मूं ते दुरूद पढ़ंदो आहे अल्लाह उन जा 10 गुनाह मिटींदो आहे 10 दर्जा वधाईंदो आहे 10 नेकियूं उन जे अमलनि में लिखी छॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सलात
सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह अलैकुम या रसूल अल्लाह अला आलिका व असहाबिका हबीबुल्लाह सलामुल्लाह खुदा खुद मोकले हर दम फरिश्ता पिण पढ़न दम दम ओ खुदा खुद मोकले हर दम फरिश्ता पिण पढ़न दम दम ॿुधायो आ कलामुल्लाह ॿुधायो आ कलामुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह साईं अव्हां जो शान आला मथा हो मर्तबो बाला अव्हां नूरी ऐं नूरुल्लाह अव्हां नूरी ऐं नूरुल्लाह सलातुल्लाह सलामुल्लाह सदाई सिका अंदर रहबो अव्हां जे इश्क में मरबो सदाई सिका अंदर रहबो अव्हां जे इश्क में मरबो खयो ही कसम करमुल्लाह खयो ही कसम दिल भर साईं खयो ही कसम हिन फकीरन सलातुल्लाह सलामुल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सुभान अल्लाह हाणे भला आयत जो मफ़हूम समझ में आयो या न आयो जिथे बि अल्लाह जो ज़िक्र आहे उते मुस्तफा जो ज़िक्र आहे हलो भला क़ुरान पढ़ी तव्हांखे ॿुधायो क़ुरान मुंहं ते घुमाया लेकिन नथा वञनि उन्हनि जे मुंहं ते क़ुरान घुमाया त नूर वारो थिए मुंहिंजी कोन था वञनि डॉक्टर मुंहिंजी नथा वञनि भित खां परियां वारा हिननि खे कोन थो चवां पोइ जेके ॿुधनि था पिया उन्हनि खे थो चवां सुभान अल्लाह हाणे क़ुरान थो पढ़ां मदीने वारे साईं जे ज़िक्र खे अल्लाह पाण खां जुदाई कोन थो करे सुभान अल्लाह क़ुरान ॿुधंदे सुन्नी सीनो ठरी पवंदे सुभान अल्लाह रब तो फरमाए व अतीउल्लाह वर रसूल लअल्लकुम तुरहमून सुभान अल्लाह चवण वठबो आहे अल्लाह क़ुरान में जेको कुझु नाज़िल थियो आहे उहो अल्लाह जा हुकुम ऐं अमल बि उन्हनि ते कबो आहे या ग़लति हुजो समझ में आयो वले न आयो क़ुरान कंहिंजो आहे कलाम कंहिंजो आहे इहो क़ुरान अल्लाह जो आहे न हाणे रब थो फरमाए व अतीउल्लाह वर रसूल ओ इंसानो ॿुधो मूं अल्लाह जी फरमा बरदारी कयो मूं अल्लाह जो चवण वठो मूं रब करीम जी फरमा बरदारी कयो ॿुधो मूं रब जी फरमा बरदारी सां गॾो गॾु मुंहिंजे नबी मिठे मुहम्मद जा फरमा बरदार थियो मोला तुंहिंजी त फरमा बरदारी कयूं पर नबीअ जी फरमा बरदारी जे कयूं असांखे छा ॾींदे इन जे बदले में छा मिलंदो रब फरमायो लअल्लकुम तुरहमून मुझे मुस्तफा सुने जी फरमा बरदारी कंदो मां अल्लाह तव्हां सां वाइदो थो कयां तव्हां ते रहम कंदुसि
में तकलीफ़ हूंदव रिज़्क़ में बरकतूं ॾींदोमांव जे पुटनि जा ख़्वाहिशमंद हूंदो पुट ॾींदोमांव माल जी ज़रूरत हूंदव त माल ॾींदोसांव अकुल जी ज़रूरत हूंदव अकुल ॾींदोसांव हयातीअ जी हाजत हूंदव हयाती ॾींदोसांव बसि तव्हां हीअं कयो जो हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखर न जो थारो हलो मदीने हलो मदीने मदीनो अखर न जो ठारो मुझे नबी मिठे मोहम्मद करीम जा फरमा बरदार थियो बुधो मईयो ते रसूल फकद अता अल्लाह जेको मुझे नबी मिठे मोहम्मद जी फरमा बरदारी कंदो यो मुझे नबी जो चवण नथो वठे बल्कि मु अल्लाह जो फरमा बरदार थव सुभान अल्लाह वमन तवल्ला फमा अरसलनाका अलैहिम हफीजा जेको मुझे मदीने वाले साईं खां रूगर्दानी करे वयो असां जे नबी जा पण निगहबान जेको मुझे महबूब जी फर्मा बरदारी न कंदो मुझे महबूब खां मुंह मोड़े वेंदो ॿुधो भली तव्हां मुंह मटाए वञो मुंहिंजे यार खां हटी भली छो न वञो पर मां अल्लाह तो ऐलान कयां मां रब पंहिंजे महबूब मोहम्मद अमीर जो निगहबान आहियां सुभान अल्लाह सुभान अल्लाह यार के मसे की हीरा रब तो फरमाए जेको महबूब जो फरमा बरदार हुआ यो मुझे नबी जो न बल्कि मु अल्लाह जो फरमा बरदार सुभान अल्लाह चओ ना सुभान अल्लाह मदीने वालो साईं जॾहिं के सां हथ मिलाईंदो आ रब तो फरमाए हथ मदीने वालो साईं न मां अल्लाह तहां सां मिलाईंदो आ जेके बैयत था कन हथ हथ में मिलाए मुझे नबी सां बैयत था कन इन्हनि जो हथ तव्हां ॾिसो था त अल्लाह जे नबी जे हथ में आ ज़ाहिर में त मुस्तफ़ा सां हथ था मिलाइनि बल्कि इहे महबूब जे हथ में हथ न ॾिनो अथनि इहो मूं अल्लाह जे हथ में हथ अथव सुभान अल्लाह साथा मिलाइन इन्नल्लज़ीन युबायिऊनका इन्नमा युबायिऊन अल्लाह ये महबूब सां हथ नथा मिलाइन मु अल्लाह सां हथ मिलाइन यदुल्लाहि फौक ऐदीहिम नचे सुभान अल्लाह जेको मथा जेको हथ आहे इहो नबीअ जो न मु अल्लाह जो हथ उते मुंहिंजे मुर्शिदनि जे मुर्शिद पीर मिठे जी मज़ार सुभान अल्लाह जो रूह त रण करे पियो थो सब्द करे ॿुधाए जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैंदी रहो जिथे जो वेखी नाम मोहम्मद जिथे जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लैंदी रहो जेकर चाही अहद को मिलना कोई राज निराले आशिक ते माशूक विचाले एहन कोई राज निराले छोड़ मसाले कुल जुज वाले छोड़ मसाले कुल जुज वाले मुफ्त न मगज खपैंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकैंदी जिथे जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम
ओ विच यूहा दे दीद टिका तू आ भयड़ा इंसाफ जो पा तू सुभान अल्लाह आ भयड़ा इंसाफ जो पा तू ओ मुफ्त न मगज खपंदी रहो जेकर चाही अहद को मिलना मदीने पे वने कुमरानी बिरादरी वाला दिल सामने का बुध जाए ये मको छड़े मुझा महबूब पंजी हवेली मां निकता सामो दुश्मन जो तरफ घेरो कयो बीठा साईं करीम मौला ये दुश्मन बीठा है ना हण मां अकेलो छा कया घबरा न महबूब मुठ मिट्टी जे भरे ये उछला दुनिया वाला ॾिठो हीअं महबूब मुठ मिट्टीअ जी भरे हीअं उछलाए हीअं उछलाइण हुयो हीअं साम्हूं त लॻी साइंसी उसूल आहे जा शइ उछलाए बि पोयां जेका ताक़त लॻंदसि उहा उनखे अॻिते वठी वेंदी ताक़त जंहिं तरफ़ जी हूंदी उनजे अपोज़िट उहा शइ वेंदी जे पुठियां धक लॻसि त शइ अॻिते वेंदी साॼे लॻसि त खाॿे वेंदी आए गलत सोचो मदीने वाले साईं ये मुठ मिट्टी जी भरे उछलाई रब करीम फरमायो वमा रमईत इद रमईत वलाकिन अल्लाह रमा सुभान अल्लाह मुठ तू नथो उछलाई यो उछलाइण वारो त मां अल्लाह पाण आया मिट्टी जी उछलाई वही हुई उहा हीअं पखड़जी वई चारों तरफ़ जेके घर खे घेरो कयो बीठा उन्हनि जे अखियुनि में वञी मिट्टी पई मोटरसाइकिल हलाईंदा हो त ओचितो अख में कटर पइजी वेंदो आहे मिट्टी जो ज़ब पइजी वेंदो आहे अख तां मोटरसाइकिल बीहारींदो अख खे साफ़ कंदो पाणीअ जा छंडा हणंदो अख पई सूर कंदी आहे आए गलत हो जो अख में मिट्टी वने त अख में सूर थींदो आ पर मदीने वाले साईं जो मिट्टी उछलाई जंहिंजी अख में मिट्टी पई उहा अख निंड में गाफिल थी सुभान अल्लाह अख जो सूर त न थियो बल्कि उहा अख निंड में हली वई सुकून में हली वई आराम में हली वई इत्मीनान मिली विस दुनिया वारो ॿुधो तहां दुनिया वारा कंहिंजी अख में मिट्टी विझो त अॻे जी अख में सूर थींदो तव्हांजो हथ मां कंहिंखे धक लॻे त अॻे खे तकलीफ़ थींदी आहे पर मुस्तफ़ा हीअं मुठ मिट्टीअ जी उछलाईंदो आहे रब ऐलान कंदो आहे वमा रमईत इज़ रमईत वलाकिन अल्लाह रमा महबूब तू नथो उछलाई उछलाइण वारो मां अल्लाह हुआ हाणे ॿुध महबूब मिट्टी त तो उछलाई आहे सुभान अल्लाह मिट्टी जो कमु अख खे ईसा वञण पर महबूब तू त मूं रब जो महबूब ही मता उन्हनि खे ईसा अचे मता माण्हू चवनि त नबी त रहमत वारो आहे कीअं तकलीफ़ आई मां रब थो ऐलान कयां वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन सुभान अल्लाह मुंहिंजा महबूब सुणा तूं त मुंहिंजी रहमत ही दुश्मननि खे बि तूं रहमत ॾियण वारो ही सुभान अल्लाह के ईज़ाव न ईंदो बल्कि इहा मिट्टी बि रहमत वारी अथनि तबीब आहे मुल्क सादे विच जो पल विच कर शिफा देवे तबीब आहे मुल्क सादे विच जो पल विच कर शिफा देवे तोड़े महलक होवन मर्ज़ा जो पल विच कर दवा देवे न फिर तू हस्पताला विच न रह कूड़े ख़याला विच न रह तू मकर चाला विच ए थैया वञ दवा थी वे
तभी बाए मुल्क सारे विच जो पल विच कर दवा देवे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह ने फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि। ए ईमान वारो पंहिंजे अल्लाह खां अगराई न कजो। पंहिंजे रब खां अगराई न कजो, अॻिते न निकिरजो। तोखां कीअं अगराई कंदासीं, तोखां कीअं अगराई कंदासीं। अॻियां वरी रब थो इशारे में ॿुधाए वर रसूलिही, ऐं मुंहिंजे रसूल खां बि अगराई न कजो। सुभान अल्लाह। जेकॾहिं मुंहिंजे नबीअ खां तव्हां अॻिते हलंदो, साम्हूं थी हलंदो, पुठी मुंहिंजे महबूब खे करे हलंदो, मुंहिंजे महबूब खे कंठ ॾेई हलंदो, पुठी ॾेई मुंहिंजे महबूब खे हलंदो, पोइ ॿुधो त इहा महबूब खे पुठी न आहे, महबूब जी अॻि खे अगराई न आहे, बल्कि तव्हां मूं अल्लाह जी था अगराई कयो पिया। पुठी त हुन ॾिनी महबूब खे न। ॻाल्हि सम्झो न सम्झो। नबीअ जो ज़िक्र था कयो। अरे नबीअ जो ज़िक्र त खुद रब पियो थो सेखारे। रब तो फरमाए त जेकॾहिं मुंहिंजे महबूब खे पुठी था ॾियो, वत्तकुल्लाह, मुंहिंजे अल्लाह खां ॾिजो, उनखे पुठी न ॾिजो। इन्नल्लाह समीउन अलीम, अल्लाह ॿुधण वारो ॾिसण वारो अथव। महबूब खे पुठी न ॾिजो, मुझे महबूब के पुठी न दीजो। मुझे महबूब ला तरफऊ अस्वातकुम फौक सौतिन नबी, मुझे महबूब का आवाज मथा हां न कजो, महबूब के पुठी न दीजो, बल्कि महबूब जे के हथ बदी अर्ज कजो झोली मोहजी आले खाली, झोली भर या रसूल अल्लाह, नाहे ताकत मुंह में माली, सिखोवर या रसूल अल्लाह। ओ पुकारिया तो पुनल तोखे, खणी हथड़ा मदीने दे, अचे इमदाद कर आका, मुझे घर या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। वल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला। ओ मुंहिंजा महबूब, तूं मुंहिंजो नबी एॾो मूंखे प्यारो ही जो तुंहिंजो ज़िक्र मुंहिंजो ज़िक्र कढाए छॾियो अथमि। जेको तोखे यादि कंदो ॼण मूंखे यादि कंदो, जेको मूंखे यादि कंदो ॼण तोखे थो यादि करे। तूं मूंखां जुदा नहीं, मां तोखां धार न आहियां। हिकु है, हिकु है, हिकु है, हिकु है। बुज़ुर्ग वक्ती छोकिरे था वतन जा, इन ॻाल्हि ते जे अल्लाह जे वलियनि सबक़ सेखारियो। हिकु है, हिकु है, हिकु है, हिकु है, हिकु जी साकूं सिक है, अल्लाह हिकु है, हिकु है, हिकु है। समझो या न समझो? महबूब तुंहिंजो शान पंहिंजे शान सां गॾाए छॾियो, तुंहिंजो ज़िक्र पंहिंजे ज़िक्र सां गॾाए छॾियो। तूं मूंखां धार आहीं कोन, बस तूं मुंहिंजो बानो ही, मुंहिंजो अब्द ही, तूं मुंहिंजी मखलूक ही, मां तुंहिंजो रब हां, मां तुंहिंजो राज़िक हां, तोखे खाराइण पीआरण वारो मां हां। पर महबूब मां अल्लाह हां, तूं अब्द हुई, तूं बानो हुई, पर तूं मूंखां परे कोन्हे। वेठो मदीने में हूंदो ही, हीअं निगाहूं खणंदो ही, मुरब जो दीदार करे वठंदो ही। हाय हाय। पोइ इन पीरीअ जो ज़िक्र कजे या न कजे? छा था चओ? इन महबूब जो मिलाद मल्हाइजे या न मल्हाइजे? दिल खां पुछी ॿुधाए, ईअं ठलो न चओ। अहिड़े पीरीअ जो ज़िक्र कजे या न कजे? ज़िक्र कजे। छो न ज़िक्र कयूं जंहिंजो ज़िक्र नबीअनि कयो आहे? छो न ज़िक्र कयूं जंहिंजो ज़िक्र